हरिओम नमः शिवाय। ही कथा पाण गुरु कृपा सां हासिल करे रहिया आहियूं। महिरबानी करे गौर ॾेई ॿुधजो। शेख फरीद मुल्तान जे हिकु जंगल में योग कमाईंदो हुओ। उन जॻह खे चावली कोठीनि था, जिते हाणे गुरुद्वारो आहे। उते गुरु नानक देव फरीद साहिब वटि विया हुआ ऐं कुझु वक़्तु ॾाढे प्रेम सां रहिया हुआ। फरीद साहिब त्यागी हुओ ऐं गुरुजन त पूरन ज्ञानवान हुआ। न त्याग न ग्रहण। राति थी त गुरुजन ॿाल ऐं मर्दानी सां गॾु सुम्हण लाइ विया हली। देर सां हिकु प्रेमी बर वारे ॻोठ मां गुरुजन जे अचण जो ॿुधी वॾो लोटो खीर जो खणी गुरुजन ऐं फरीद साहिब ऐं ॿाल ऐं मर्दानी खे पीआरण लाइ आयो। गुरुजन त आरामी हुआ, पर फरीद साहिब जाॻियो पिए। उन प्रेमी खे चयाईं त मुंहिंजो हिसो खीर जो मुंहिंजे हिन लोटे में पाए रख त मां पीअंदुसि। बाक़ी उहे त निंड में आहिनि। हिन प्रेमी फरीद साहिब खे खीर ॾिनो ऐं बाक़ी खीर गुरुजन लाइ पंहिंजे ई लोटे में छॾे अंदरि 5 सोनियूं मूरियूं बि विझी रखी हलियो वियो। जॾहिं प्रभात जो अमृत वेले गुरु साहिब जाॻिया त फरीद साहिब चयो त मां जाॻियसि पिए त खीर मिलियो ऐं पीतमि। अव्हां सुम्हिया बि पिया हुजो आहे ऐं जाॻंदा हुजो आहे ऐं भॼन उपसना में लॻल हुजो आहे त अव्हां खे बि खीर मिलियो आहे ऐं नाम जो बि रस माणियो हुआ। हिनखे इहा ख़बर न हुई त को इहो प्रेमी हिननि लाइ बि खीर छॾे वियो आहे। गुरुजन सोचियो त हिनखे अञा वैराग वृत्ति जो दर्जो हासिल थियो आहे, पर ज्ञान जो दर्जो कोन पातो अथसि। सो जवाब में चयाईं गुरुजन त इहो पंहिंजे अनुभव मां चयो, पर उन वक़्तु ॿाल ऐं मर्दाने साहिबनि खे लोटे में रखियल खीर ॾेखारे चयो त को प्रेमी राति जो छॾे वियो आहे। गुरुजन चयो त प्रारब्ध अनुसार आयो आहे। सो पलटियो त 3 ॼणा पियूं। हिननि लोटो पलटियो त अंदरां 5 सोन जूं मूरियूं बि निकितियूं। फरीद साहिब खां गुरुजन पुछियो त अव्हां खे राति छा मिलियो हुओ? हिन चयो त खीर मिलियो हुओ, पर अव्हां सुम्हिया पिया हुआ। साहिब चयसि त साईं जी दात सां को ज़ोर ज़बरदस्ती नथी हले। तूं जाॻे पिए त बि रुॻो खीर मिलियो हुए, पर असीं सुम्हिया पिया हुआसीं त खीर त रखियो आहे, पर 5 मूरियूं बि सोन जूं। इहे सभु हर कंहिं जे शरीर जे प्रारब्ध आहे। हर कंहिंखे पंहिंजे नसीब सां मिलंदो आहे। उन लाइ को बि हर्ष या शोक करणु व्यर्थ आहे। ज्ञानवान मन में अहिड़ा संकल्प विकल्प अचण ई नथा ॾियनि। फरीद साहिब जो ख़्यालु हुओ त गुरुजन त गृहस्थी आहिनि, उन खे विराग न अथनि। फरीद साहिब पाण बि गृहस्थी त हुओ ऐं खेसि हिकु ॾोटो बि हुयुसि, पर उन वक़्तु जंगल में वैराग अवस्था में रहियल हुआ। ऐं फरीद साहिब गुरुजन खे चवणु लॻो, या त साधु गृहस्थ वहिंवार कर या अल्लाह खे ॻोल्ह। 2 ॿेड़नि में पेर न रख, मतां वखर सुधो ॿुधी वञे। साहिब सम्झी विया त हिनखे ज्ञान न थियो आहे। वैराग त ॿियो ॾाको आहे, 3 ॾाको आहे योग, 4 ज्ञान ऐं 5 मोक्ष। फरीद साहिब खे कुल बि न हुई त गुरुजन मोक्ष पद वारा हुआ, जीवन मुक्त थी चुका हुआ। चओ जय सियाराम। अगरि हीअ सुहिणी कथा तव्हांखे वणी त हिन कथा खे पंहिंजनि सां गॾु शेयर कयो। चओ जय सियाराम।